नाज़रीन, शाहपुर चाकर में बोध मुतासिरन जे अंजनि खे घटाइण लाइ समाजी तंज़ीम पारां बोध मुतासिरन में गरम बिस्तरा ऐं दाज विराइण जी तक़रीब मुनक़िद कई वई। उन वास्ते रिपोर्ट करे रहियो आहे महबूब मला। शाहपुर चाकर में साइमा वेलफेयर एंड सिविल सोसाइटी वुमेन राइट्स पारां अमेरिका में रहंदड़ मुखीर हज़रात तरफां ॾिनल फंड मां बोड मुतासिरन में रोज़गार लाइ रेडियूं, सियारे लाइ गरम बिस्तरा ऐं ग़रीब मुस्तहक़ नियाणियुनि लाइ ॾाज जो सामान विरहायो वियो। उन मौक़े ते अॻवाननि आवाज़ टीवी खे ॿुधायो त असांजो जेको मेन मक़सदु इहो ई आहे त जेको रोज़गार जे लाइ जेके मुतासिर आहिनि उन्हनि खे रोज़गार जे लाइ ही ठेला रेडियूं जेके ॾिनियूं पयूं वञनि। छो जो राशन या जेको खाधे पीते जूं शयूं त हर को ॾिए पियो, उहे आहिनि हिकु ॿिनि ॾींहंनि जे लाइ, महीने लाइ, पर ही शयूं उहे आहिनि जेका घटि में घटि पूरी फैमिली जे लाइ, पूरे ख़ानदान जे लाइ, पंहिंजो घर जेको आहे सो हलाए सघनि। इन जे लाइ असां शयूं जेके ॾिनियूं आहिनि। जेके सही हक़दार आहे उन्हनि ताईं जेको आहे सो शयूं पहुचायूं। उन में जेको आहे सो अदी नज़ीर कुरैशी हैदराबाद खां जेको आहे सो ख़ासि तौरु आई ऐं उन जी जेका सोसाइटी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन उनजो इन में वॾो कंट्रीब्यूशन हो ऐं उनखे सही माना में जेका फंडिंग जेका आहे सा असांजे शाहपुर चाकर जे दोस्तनि जेके अमेरिका में रहनि था उन्हनि जे तरफ़ां हुई। असांजो मुश्ताक राजपर असांजो जेको आहे दोस्त अमेरिका में उन्हनि जी साना तंज़ीम आहे। जॾहिं बोड जो सिलसिलो शुरू थियो सिंध में, जॾहिं उन्हनि खे ख़बर पई, उन्हनि सूरत हाल ॾिठी त उन्हनि ऑलरेडी पाण में हिकिड़ो फंडिंग जो सिलसिलो जमा कयो। असांखे ख़बर आहे त जेकॾहिं असीं पैसा ॾियूं या राशन ॾियूं या टेंट ॾियूं, उहे हुननि जे बच्चनि खे मुस्तक़बिल में उहा शइ न ॾेई सघंदा। इन करे असां हीउ फ़ैसिलो कयोसीं त असां हिननि खे उहा शइ ॾियूं जंहिंमां हू रोज़गार करे पंहिंजे बच्चनि जो ईंदड़ वक़्त में गुज़र सफ़र करे सघनि। तंहिंखां पोइ हीउ ॾाजे जो सामान टोटल नओं आहे। डिनर सेट ऐं नियाणियुनि जा आहिनि, घटि में घटि ऐं सम्झा थी 10-10, 12-12 जोड़ा कपिड़नि जा, हिननि जा नियाणियुनि जा जेके पाए सघनि। उन्हनि जो जेको औरतुनि जो जेको ज़रूरी सामान जेको थिए थो उहो आहे। हीउ बैग सॼो हुननि जे उन सामान सां आहे, जंहिंमें घोटनि जे जोड़नि ताईं हुननि जी जीअं हिकिड़ी ज़रूरतमंद ग़रीब माण्हू जेको आहे पंहिंजे नियाणियुनि खे सुठे नमूने रुख़सत करे सघे, उन में असां पंहिंजो तबरुक मिलायो आहे। अहिड़ी पुररौनक तक़रीब में आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक जो तोहफ़ो बि ॾिनो वियो। कैमरामैन राजा तौसीफ़ सां गॾु महबूब मला, आवाज़ न्यूज़, शाहपुर चाकर।